सतनाम सत श्री अरवाह। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर परिषाद जप। आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सतनाम सत श्री अरवाह। दीनहार प्रभु छोड़ के लाग आन सुआए। नानक कहूँ न सीझई बिन नामे पत श्री राम। सतनाम सत श्री अरवाह। श्री राम। श्लोक जो भाव आहे सिलाई थियण। श्री राम कंहिंजी जीव जी ब्रह्म सां, कंहिंजी बस ब्रह्म व्यापक आ। प्रकृति जे प्रक्रिया हलाइण जे लाइ माध्यम जीव आ। जीव पहिरियों प्रभु सां जुड़ी करके ही प्रक्रिया हलाए। तंहिं लाइ श्लोक में साहब हिन विषय खे रखी करके हिन पद जी शुरूआत थींदी सुखमनी साहब जी 5 अष्टपद जी। देनहार प्रभु छोड़ के हे जीव। जेकी भी बोलणो आहे हिन जीव जे प्रति। ईश्वर विपाणा जीव विपाणा संसार विपाणा। हे खेल नाटक रचो थे ये सब इंद्र थी रही है। श्री राम। देनहार प्रभु छोड़ के लाग है आन स्वाय। हे जीव तू देवण हारे खे छड़े करे। जंहिं छा छा न ॾिनो आ राम। ओ सृष्टि ते शायद कोई निकतो हुजे राम। जेको हिन ब्रह्मांड जेको असां पिंड में समायल आ हिन जी पूरी रिसर्च करके असां जे अॻियां रखी हुजे शायद कोई पैदा थियो हुजे। खरबें कोशिकाऊं डॉक्टर चवंदा खरबें कोशिकाऊं आहिनि सॼे मस्तिष्क में। डॉक्टर जुम्मा पाकिस्तान में कराची में डॉक्टर हो। अधिकतर विदेशनि में हूंदो हो। मुस्लमान डॉक्टर दिमाग़ जो स्पेशलिस्ट हुयो। कोई जवान वियो चए मथे में सूर आ राम। हुनजो फोटो कढियईं। ॿियो 15 फुट फोटो कढियईं। तंहिंखां पोइ हिकु अमेरिकन लाइट हुअसि जंहिंमें ज़रो ज़रो हुनखे नज़र अचे उन में बि नज़र न आयो। आख़िर जी खोपरी लाहे रखी। खोपरी लाहे उन सां सॼो अंदरि नसुनि खे ॾिठईं कुझु बि नज़र न आयो। खोपरी मथे लाहे करे फिट करे छॾियांसि। चयो बाबा मूंखे नज़र कोन आयो मां हरकत कीअं कयां। उज़वनि सां
हलचल तुझे कोई नसीब में आ, चुप करे हले राम राम। हाणे अॼु इहो एक्यूप्रेशर वारा कंहिं वक़्तु पुस्तक में हिक में पढ़ियोसीं, कंहिंखे कुल्हे में सूर हुयो, पोइ को मालिश पियो करे वञे, कोई ज़ोर पियो ॾेई वञे, हिकिड़ो जे आयो त हिकु कुल्हे ॾे सूर हो त ॿिए कुल्हे जी हेठि चीच खे ज़ोर ॾिनो, उतां सूर लही वियो। कहिड़ी कहिड़ी नाड़ियुनि जो काथे काथे फिटिंग थियल आहे, राम काथे ज़ोर ॾियण सां कहिड़ी शइ ते प्रेशर पए। वाह मुंहिंजा साईं, देनहार प्रभु छोड़ के लागहे आन स्वाय। बस फर्क़ु इहो आहे, जीअं संत खे असां पूॼूं था, मथो टेकियूं था, हिकिड़ो ई कमु उन ॾियण वारे खे सदाईं पिया यादि कंदा आहिनि। असां हे जीव वरी ॿियनि में पइजी वियो, आन स्वाय ॿियनि मक़सदनि में, ॿियनि प्रयोजननि में या ॿियनि स्वादनि में। श्री राम उन ॾियण वारे हिकिड़े में हो जुड़ी विया, नानक सिफ़ती रजी आ, और असां जेका सिफ़त हर शयूं जेके व्यक्ति वस्तु पैदा कया थे उनमें रची वियासीं, उन्हनि जे रसनि में। लागहे आन स्वाय नानक कहूं न सीझई। इन में असांजो कल्याण न थींदो, हिन जीव जो कल्याण न थींदो। जो प्रभु खे छॾे करे दात प्यारी विसरिया दातारा, दात प्यारी दातियूं प्यारी लॻी वयूं, ॾियण वारो विसरी वियो, जाणे नाहे मरण वीचारा। नानक कहूं न सीझई, काथों तुंहिंजो कल्याण न थींदो जेकॾहिं साईं ॾियण वारे खे छॾे तूं दातनि खे प्यारो करे वेठे। बिन नावे साईं जे नाम खां सवाइ पत जाए, तुंहिंजी इज़त न रहंदी। दुनिया में कंहिंजी इज़त आहे भाई? श्री राम कंहिंजी इज़त आहे? मां पाण ॿुधायां खणी। श्री राम श्री राम। धंधो जंहिं भी क़िस्म जो, संसार जो नालो ई घटि वधा, छा हर खातो घटि वधि थींदो। श्री राम। हाणे धन जो पासो जेको खपे उनमें काथे कहिड़ी कमी ईंदी। मां बणिजां, खपे बणिजां पद, राष्ट्रपति हुजे, वज़ीर आज़म हुजे, 5 साल न राम। और पो हिकु हे ई आहे संत जो पद जेको पइजी वियो, उहो पिछाड़ी ताईं पियल आहे। राम इहो कंहिंजे चुनाव सां पद न थियल आहे, हे अंतरी भाव आहे। ॿाहिरीं जेका बि देन आहे, अॼु आहे सुभाणे नाहे, उनमें घटि वधि थींदी, कॾहिं वेड़ो झेड़ो थींदो। हिन संत जो धन छिनण जो त प्रश्न ई कोन्हे न, हे आत्म धन सां जहिड़े बि हाल में आहे, जीअं बि आहे, रोड ते पियो आहे, महल में वेठो आहे, संत आहे, उघाड़ो वेठो आहे, तरुण सागर संत आहे, रोड ते वेठो आहे, अल्हालोक संत आहे, ध्रुव प्रहलाद बि संत आहे, चक्रवर्ती राजा हुया। श्री राम। ये अंतरी पद्धति आहे प्रभु जे तरफां बख्शल, समझासे। बिन नावे पत जाए, नाम खे जिन पकड़ियो आहे, इज़त आहे। संत जी कंहिं प्रॉपर्टी जे लिहाज़ सां या कंहिं जात कुल जे लिहाज़ सां इज़त कंदा आहियूं असां? ॿाहिरीं कंहिं बि उन खे सवाइ नाम। श्री राम।
सॼे पूजा पाठन जो फल, सॼी धार्मिकता जो फल ई शांति आ। संत जे दर्शन सां ई शांति। श्री राम। साध के संग नहीं कछु घाल, साध के संग दर्शन भेटत होत निहाल। दर्शन भेटत बस दिक्कत ही कान्हे। सूरज जे साम्हूं आ रोशनी घुरणी कान पवंदी। शांति शांति। संत जे सत्संग मां तोखे विवेक मिलंदो, छा करणो आहे छा न करणो आहे। नानक हूं न सीझे बिन नामे पत जाए। हाणे पद पढ़ो। श्री राम। इन सां जुड़ियल 10 वस्तु ले पाछे पाए, एक वस्तु कारण बिखोट गवावे, एक भी न दे 10 बीर ले, तो मूड़ा कहो कहा करे, ओ जिस ठाकुर स्यों नाही चारा, नमस्कारा, जाके मन लागा प्रभु मीठा, हो सर्व सुखता मन उठा, जिस जन अपना हुक्म मनाया, ओ जिस जन अपना हुक्म मनाया, सर्वथोक नानक तिन पाया, सुखमणि सुखम दत्त प्रभु नाम, भगत जना के मन बिसराम, हो सुखमणि वाला सुखमणि। सतनाम सत श्री साहिबन जे हिन पद जो ही वीचार कयूं। बाबा मां अॻ में हमेशा चवंदो आहियां इहा ॻाल्हि यादि रखो, संत काई भी नई ॻाल्हि कोन था ॿुधाइनि, जेकी असांजे जीवन मां गुज़रे थो उहा ई ॻाल्हि, पर असां गफ़लत में गुज़री वञे थो पियो, और संत जागाए करे था महसूस कराइनि था भाई कीअं तो मां गुज़रे थो, तोखे छा करणो हो, तूं छा करे रहियो आहीं। श्री राम। हाणे जीव जी स्थिति असां सभिनी में जीव वेठो आहे जेको प्रक्रिया हलाए थो। 10 वस्तु ले पाछे पावे, 10 वस्तु असांखे साईं ॾिनियूं आहिनि। कहिड़ियूं? फर्स्ट क्लास। पर एक बस्त कारण बिखोट गंवावे, एक बस्त कारण। श्री राम। जेके भी जंहिं वटि जेके पदार्थ ॾिनई, पर जेकॾहिं हिकु घटि आहे, अञा जेकर हे हुजे हा
सखई सभई सुख संपदा ॾिने पर औलाद न थी, पुट न थियो। धन वैभव सब कुछ आहे, खोट तो महसूस करे। राम 10 इंद्रियों असांखे आहिनि, पर उन में का हिकु घटि वधा। कोई अखियुनि को हीण आहे, कंहिंजा कन नथा ॿुधनि, कंहिंजो वात नथो ॻाल्हाए सघे, कंहिंजे हथनि में कमज़ोरी आहे या पेरनि में, त उहा कमज़ोरी महसूस थो करे। अड़े ॿिया उज़वा तुंहिंजा ठीकु था हलनि न, पर कंहिंखे हिकु अखि कान्हे, कंहिंजी हिकु बांह नथी हले, कंहिंजी हिकु जंघ। राम उहा खोट ई खोट महसूस थो करे भाई। राम 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 हेॾे तोखे 10 इंद्रियूं मिलियूं, हे मन तोखे हिन 10 इंद्रियुनि मां कीअं कीअं कमु हलाइणो आहे। पर उहो तो न हलायो। एक बस्त कारण बिखोट गवावे, श्री राम माना विश्वास, बिखोट माना विश्वास खोए थो विझे। पर याद रखो, एक भी न दे। राम राम एतिरो बि लिखियो शास्त्रनि में त तूं गर्भ में तूं चयो त साईं मां तोखे दशमांश माना 10 हिसो प्रभु तुंहिंजे भजन में ॾींदुमि। तोखे हेॾा श्वास ॾिनई, हेॾी हयाती ॾिनई, हेॾी तूं पाण कीअं जी सघंदो आहे तोखे श्वास न ॾे। राम मां 10 हिसो कढंदुमि, कंहिं तोखे 10,000 ॾिना पर तूं पंहिंजा करे वेठे, मोटाए न ॾे। चङो भाई तूं कमाए हिन में 10 हिसो असांखे ॾिजांइ, पर न वरी उहो जंहिंमहिल 10,000 कढण लॻो, ₹1,00,000 कमाए, हेॾो पैसो मां ॾियां। राम 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 वाणी मनोती मनी कीअं पहिरियों का आपत अथसि, ईअं कथा ईंदी आहे। मथे चढ़ी वियो, मां हेतिरी मनोती कंदुमि, पोइ घटते घटते वरी नारेल ते पहुतो, भई उहो बि 50 न मथे वञा। हेठि कंदे कंदे तूं मनोती केॾी थो मने विझे, वरी मौके अचण ते चई थो विझे त मां राम पंहिंजो विश्वास खोए थो। पर विश्वास खोइण जो परिणाम मतां इहो थी पए जो एक भी न दे 10 भी हिर ले, तूं हिसो नथो कढे। राम 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 तो चवंदो पियो सम्झ में नथो अचे। जिन कमाए थो पैसो अचेसि थो, पोइ इहा सम्झ अथसि मां हे कमायो आहे, वञे थो हलियो, सम्झ में नथो अचे अलाए छो थो वञे, ईअं चए थो। भई कमाए त अथो, पोइ बि नथो हाणे अचे, छो भाई अॻे बि त तूं है, हाणे साॻियो ई आहे तूं। ईअं त इहो जेको चए पे मां कमायो थो, इहो ग़लति पे ॿोलियो न। कमाए त हाणे अथो, शरीर अॻे जेको तो हाणे बि आहे, छो त पढ़ियो आहे, सम्झ में नथो अचे। हाणे सम्झ में नथो अचे, सम्झ में अॻ में तोखे कोन पिया आयो, अॻ में सम्झ अचे हा त कंहिं सुमत ते अचण सां संपत ठही आहे, त वरी मां हिनखे हलायां, उहा सुमत खोई वेठे, तोखे कुमत अचे, परिणाम इहो थींदो ई न। छा थींदो? राम राम मां तव्हांखे शुरू खां सत्संग में त चवंदो हुउमि, शायदि कंहिंखे यादि हुजे न, शुरू खां भई जंहिं सेठनि जे घर प्रभु मूंखे घुमाईंदो आहे, थोरो ग़रीब घुमंदा हुआसीं, लॻंदो है धन हिन वटि केसि ताईं रहंदो। मां शुरू खां चवंदो आहियां, ॾिसण में ईंदो हिन जो दान जो हथ कोन्हे, केसि ताईं हिन वटि धन रहंदो, ख़तरो रहंदो हो। तूं मूंखे बंगला घुराए ख़ुशि न कर पुट, मां इंद्रनि ऐं वस्तुनि ऐं व्यक्तियुनि जो ग़ुलाम न आहियां, तूं मूंखे मतां उहो साथ सम्झे। मां ख़्याल थो थिए तूं करे छा थो।
श्री राम। मुंहिंजो ॿियो पासो भावना जो ॿुधो, जेके पंहिंजा प्यारा हूंदा, साईं पेर घुमाए, छा लाइ पेर घुमाए, छंडो हणो, अड़े मसवाड़ी जाइ में ठहो, तोखे पंहिंजी थिए पोइ मां ईंदुमि। इहा मुंहिंजी भावना ई या इनकार हो? सनाई थिएव, तूं पंहिंजी जाइ वारो थी न, ओड़ी सुमत ते हल, तोखे पंहिंजो पैसो थिए न, पोइ मां को छंडो हणाए जाए। श्री राम। एक भी न दे 10 भी हिरले तो मूड़ा, कहो का करे मूढ़, तूं छा कंदे भाई, छा कंदे भाई, कंहिंसां विढ़दे? राम। जिस ठाकुर से नाही चारा, मालिक सां कहिड़ो चारो आहे? साईं तूं सुभान, साईं शहनशाह भिटाई साहिब, साईं तूं सुभान, कुर्बान वञा तो तां, तोखे चारो नाहे चवण जो चारो कोन्हे, मां छा चई सघंदुमि भाई? के वसंदा शहर वैरान करें, कीअं के वसंदा शहर? हा, पुरानी हैदराबाद नई हैदराबाद, पुराणो सखर नओं सखर, पुराणो रहंदो वियो ऐं न ठहंदो वियो, पुराणो लखनऊ नओं लखनऊ। श्री राम। सबको नए ॾे वेंदो न, गोमती नगर। के वसंदा शहर वैरान करें, वॾा वॾा उते विदेशनि में ॿुधाईंदा आहिनि, ॿाहिरि झूपड़ा ठाहे वञी रहनि था आराम सां सुठी हवा जे लाइ। जिस ठाकुर से नाही चारा, हा हा, के वसंदा शहर वैरान करे, के वसाए वहण, के ॻोठ शहर पे बणाए। नंढे में वॾो थींदो न, कलकत्तो बम्बई चेन्नई, इहे मुंहिंजे हिन 30 साले में हिन टिन्ही जा 300 साल मल्हायूं मुंहिंजे हिननि ॾींहंनि में। राम। के वसंदा शहर वैरान करें, के वसाए वहण, कंहिंखे दामन बख़्शे दमड़ी, कंहिंखे माया बख़्शे मण, कंहिंखे सुमाए सेज पलंगनि ते, कन खां पीहाए पहण, कंहिंखे बेकन बख़्शे बकरी, कंहिंखे धणी बख़्शे धण, हाणे तेना हूं तहण जो ॾकन लिंग लतीफ़ जा। तूं छा कंदे? ॾाढा तूं बेपरवाह कुदरतां तेरियां, चिरगा हंसा मुर्गा कुहियां इना खवाले, गाह गाह खास्त ना मास खिलावे, यही चलावे राह, धरती विच टिबे दिखाले, टिबी करे अस गाह, कीड़ा थाप दे पातशाही लश्कर करे स्वाह, जेते जिए जियाले, जियाले क्या त्या साह, नानक ज्यों ज्यों करते भावे, त्यों त्यों दे गिराह। राम। जिस ठाकुर से नाही चारा, ताको कीजे सद नमस्कारा, ताको कीजे। हा, तंहिंलाए जाके मन लागा प्रभु मीठा, जाके मन, जंहिंजे मन में प्रभु मिठो लगे, बस प्रभु मिठो लगदो तो प्रभु जो भाणो भी मिठो लगदो। मुंहिंजी हर प्रक्रिया सॼी मिठी लगदी। वाह मुंहिंजा साईं, वाह मुंहिंजा साईं, वाह वाह पियो कंदो। जाके मन लागा प्रभु मीठा, त पोइ सर्व सुख ताहू मन वूठा, उनजे मन में सदाई सुख ही सुख रहंदो, अभाव में ॿियो भाव बनाए रखदो, काई कमी कॾहिं बि न चवंदो। शुक्राना, लख शुक्राना, गंजे आहिनि भगवान जा। हा हा, संत सचे स्वामी बोधराज साहब, ए इंसान तूं ईश्वर खां कुछ भी न घुर, सचे साथी जो पहिरियों पॉइंट। ए इंसान तूं ईश्वर खां कुछ भी न घुर, कुछ भी न घुर, ॿ भेरा चयो अथई। काफ़ी आहे जो तोखे ईश्वर मानस जो चोलो ॾिनो आहे, जो सभिनी बरकतनि जो भंडार आहे। श्री राम। मानस देह दुर्लभ है, साईं बाबा चवंदा, कबीर मानस देह दुर्लभ है न बारंबार, जो बन फल पाके भोए गिरे, बोहर न लागे डार। जीअं वण मां फल किरी पवंदो वरी डार सां न लॻंदो आहे, मन चोलो छुटिजियो तो वरी। राम। ताको कीजे सद नमस्कारा, जाके मन लागा प्रभु मीठा, सर्व सुख ताहू मन उठा।
संता भाणे सदा आनंद, संता भाणे सदा आनंद, सदा आनंद, सदा आनंद। जिस जन अपना हुकुम मनाया, बस जंहिंखे प्रभु इहा तौफ़ीक़ बख़्शे पंहिंजे हुकुम जे मञण जी, पंहिंजे हुकुम जे रज़ा में राज़ी रहे। हुकुम मञण माना उन जे रज़ा में सो करे जे तिसां रज़ा, उहो ई करे थो जेके उनखे वणे थो। जेके उनखे वणे थो तूं त छा करे सघंदे भाई, उहो त करे गुज़रे थो तुंहिंजे मथां, तोखे सलाह कोन कंदो। ॿिया पूछ न मसलत धरे, जो कुझु करे सो आपे करे। सो तंहिंजे लाइ जंहिंखे पंहिंजे हुकुम मञण जी तौफ़ीक़ बख़्शींदो। मां छा चवंदो आहियां मुंहिंजा प्यारा, भॻवान जे नाले जे मथां कोई तरक़ कोन्हे, पर छोड़ो ईअं चइजे नालो जप, हिते तरक़ उथंदो। छो जपियां? जपींदे उनजे भाणे मिठे करण जी तोखे ताक़त मिलंदी। बस साईं खे जपियो, रज़ा में राज़ी रहो। बस सत्संग में खणी इहो वञणो आहे। श्री राम। बस जॾहिं इहा मन में अची वञे सम्झो अञा असां सत्संग करणु शुरू कयोसीं, असांखे सत्संग जो फल मिलियो। सर्व सुख ताहूं मन उठा। जरवारनि में साईं बहरूराम साहब, कंवरराम साहब जी ॾेवड़ी ते अर्थ पिया कनि। अर्थ कंदे हिकिड़ो मिसाल खयों त सेठ हिकिड़ो सत्संग में ईंदो हो, उन वेठो हो, उते अची तार मिलियसि, तुंहिंजो ॿेड़ो ॿुॾी वियो। बस उहा तार खीसे में रखे नौकर ॾिनसि अची। सत्संग हलंदो रहियो, हिन जो मन विचलत न कयईं, वेठो रहियो। मथां तार वरी ॿी मिलियसि अॼु, तुंहिंजो ॿेड़ो सही सलामत निकिरी पार थिया। उहा विछे ॾे। सत्संग पूरो थियो, संत जॻियो, उहा तारां बि ऐं जेको खीसे में धन भेट हुए सॻियो रखे। चई साईं अॼु मूंखे सत्संग जो फल मिलियो। श्री राम। चई कीअं पुट, कीअं पुट? चई हे साईं मूंखे वेठे अची तार मिली, छा हो त लहर में कढी ॿेड़ो ईअं थी वियो, वरी अची करके परमात्मा चाहे हुन लहर मां कढी अची मथे बीहाई। राम। त मुंहिंजो मन गम में न आयो, वरी हाणे जेकॾहिं तार अचे त मुंहिंजो ख़ुशी में न आयो। बस भक्ति जी चरम सीमा इहा आहे, तुंहिंजो हिरदो हर कंहिं शोक खां मथे उथे। बस आए हरख न ऊपजे, जाइए शोक न होए, ऐसी रहनी जो रहे, गृह बन जोगी सोए। वो घर में रहंदे भी जोगी आहे। असांजा संत ईअं रही विया। चलो प्रभु कृपा करे हुन संतनि जो संग कंदे असांजे मन जी वृत्ति अहिड़ी बणिजे। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन। जिस जन अपना हुकुम मनाया, हुकुम मनण जी शक्ति बख्शे जिन खे, सर्व थोक नानक तन पाया। उन जिन सब पदार्थ पाता, सब कुछ पातो। सतनाम सत श्री श्री राम जय राम जय जय राम। 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 राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय। रामकृष्ण भगवान की बोल। गुरु नानक देव की सतगुरु वसन घोर। सतगुरु साईं सतराम दास साहिब, अमर शही साईं कंवरराम, सखी बाबा दाराम साहिब, कुछ मिठड़ी माता साहिब, आयो लाल कयो झूले, साधो बोलो।